बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। सुखिया हुजो सुपरी ॾुखियो ॾिसो न ॾींहुं, रहमत वसे रब जी जीअं सावण वसे मींहुं, जंहिंसां सिंध जो नींहुं से पिरी मुंहिंजा पक सां। दोस्तो, अॼुकल्ह तमामु घणियूं दाऊं हलनि थियूं त बाबा NFT में माण्हू लुटिजी विया, बर्बाद थी विया, तबाह थी विया। माण्हुनि खे ॾाढो सम्झायोसीं, ॿुधायोसीं, चयोसीं बाबा NFT व्याज आहे, NFT हराम आहे, NFT जुआ आहे, व्याज लानत आहे, अलाह सां जंग जे मुतरादिफ़ आहे। ऐं 100% ॾिसो न, केर बि रुपयो वठी ॿ रुपया ॾिए थो हिकिड़े ॾींहं में, त सम्झो त उहो पैसनि खाइण जे चकर में आहे, वॾे घपले जे चकर में आहे। माण्हुनि खे इहो सम्झायोसीं, पर माण्हू सम्झनि पिया यार अलाए हिननि जो छा दिमाग़ु ख़राबु आहे। ऐं असांखे हीअ जेके चवनि था पिया त बाबा हीअ व्याज आहे, या हीअ असांखां सड़नि था, या हीअ असां ते टोक था कनि, या असां ते ठठोल था कनि, पर अलाह ॼाणे थो। जेके बि वेल विछर ख़ैर ख़्वाह ऐं दूर अंदेश हूंदा आहिनि न, उहे दोस्तनि खे उहो ई सलाह ॾींदा आहिनि जेका उन्हनि खे सम्झ में ईंदी आहे। हाणे हिन वक़्तु NFT वारो मामलो तक़रीबन वाइंड अप थी वियो आहे। दोस्त अञा उमेद में आहिनि, पर मां सम्झां थो त उन्हनि जी बदमाशी पूरी थी वई। लोकल लेवल ते जन दोस्त उन में पार्टिसिपेट कयो, लोकल लेवल ते जेके दोस्त उन में वधी चढ़ी अॻिते वधिया। हाणे मक़ामी दोस्त उन्हनि खे ब्लैकमेल करणु ऐं उन्हनि खे धमकाइण ऐं उन्हनि खे सोढ़ो करण जे चकर में आहिनि। पर ख़ुदारा पाण में इख़्तिलाफ़ न विझो ऐं पंहिंजे माण्हुनि सां न विढ़ो। जेकॾहिं एॾी हिमत हुयव तव्हां उन्हनि माण्हुनि सां विढ़ो हा। बहरहाल उहो मामिलो बि पंहिंजी जॻह ते आहे, विढ़ण ऐं विढ़ाइण वारो मामिलो त पंहिंजी जॻह ते आहे। पर जेॾीमहिल तव्हांखे झलियऊं पिया, जेॾीमहिल तव्हांखे रोकियूं पिया, अलाह जा माना इहो कमु न कयो, इन में कूड़ आहे, स्केम आहे, जुआ आहे, सभ खां वॾो त इन में व्याज आहे। पर माण्हुनि वटि हिलाल हराम जी तमीज़ बि हली वई आहे। माण्हू बसि सम्झनि पिया त हाणे असां तकिड़ा अमीर थी वेंदासीं, इन करे सभिनी खे दावतूं ॾियण लाइ माण्हू पुठियां पइजी पिया वञनि। हिन वक़्तु जॾहिं हाणे हू कमीणा खाई त हलिया विया, ज़ाहिर कोन आहिनि, पर असांजा माण्हू हिक ॿिए सां विढ़िया पिया आहिनि। ख़ुदारा हाणे इहो बाब ख़तमु करे अॻिते वधो, महिनत सां कमायो। का बि शइ घर वेठे न मिलंदी। रुॻो तव्हां माना इन शइ खे ईअं न ॾिसो त बाबा हाणे असांखे बग़ैर महिनत जे हर शइ घर वेठे मिली वेंदी, रुॻो मोबाइल हथ में हुजे। न बाबा, उन लाइ वॾा कछाल आहिनि, उन्हनि लाइ वॾी तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि लाइ वॾियूं जुस्तजू आहिनि। जेके बि शयूं आहिनि न, इहे माना ईअं नथियूं मिलनि त बाबा हाणे असां बसि हाणे हिन महिल इन्वेस्ट कईसीं, या हिन महिल असां एप्लीकेशन डाउनलोड कईसीं, हिन महिल असां फलाणो कमु कयोसीं त हाणे असांजी अर्निंग शुरू थी वेंदी। न बाबा, वॾियूं महिनतूं आहिनि, वॾा कछाल आहिनि, वॾियूं जुस्तजू आहिनि। ख़ुदारा नौजवाननि खे चऊं था इन्हनि येल्पर, NFT ऐं इन्हनि ॿियनि स्केम जेके स्कीमूं आहिनि इन्हनि खां बचो ऐं पंहिंजे रोज़गार ते तवजो ॾियो। पाण खे कोशिशि करे ऐं इन लाइक़ु बणायो त तव्हां किथे एडजस्ट थी सघो। पोइ ॾिसो न, असां त फेसबुक ते यार इहो बि ॾिसूं था त पंजाब या ॿियनि शहरनि में नंढा नंढा बिज़नेस, ऐं सच पुछो नंढा नंढा बिज़नेस वॾी वॾी कमाई वारा आहिनि। हिते पंजाब जो, ॿियनि KPK जो ऐं ॿियनि सूबनि जो माल अचे थो। यार उतां तव्हां नंढड़ियूं शयूं सिखी तव्हां पंहिंजो स्टार्ट छो नथा वठो? ॿिए किथे छो था भाड़ियो? 5-10 हज़ारनि में बि कमु शुरू था थियनि, माण्हू अलाए किथे था वञी पहुचनि। असांजे माण्हूअ खां महिनत करणु विसरी वई आहे। पोइ चए थो त जंहिंजो लॻे उहो असांखे अॻे। ईअं न थींदो आहे बाबा। अलाह बहितर कंदो। अलाह साईं असांजे नौजवाननि खे हिमत ताक़त ॾींदो ऐं हौसलो ऐं जुस्तजू जी माना ताक़त ॾींदो। महिनत कयो, महिनत करे कमायो, कंहिं बि आसिरे न लॻो। महिनत खां सवाइ, तालीम खां सवाइ, हुनर खां सवाइ
ऐं जुस्तजू खां सवाइ कुझु बि कोन्हे। इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कॾहिं बि नाकाम न कंदो जेकॾहिं तव्हां सची दिलि सां का बि कोशिशि वठो था। इन्हीअ करे अज़म कयो त असां महिनत कंदासीं, असां कंहिंजे आसिरे न लॻंदासीं, असां घरु वेठे जुगाड़ करण जी कोशिशि में न हूंदासीं। इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कॾहिं बि नाकाम न कंदो। जीए सिंध। अस्सलामु अलैकुम।